तव्हां हींअर हिन वक़्तु पंहिंजो वक़्तु ज़ाया करे रहिया आहियो। सोशल मीडिया ते अजाइनि ॻाल्हियुनि ते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजो वक़्तु विञाए रहिया आहियो। शागिर्द साथियो, तव्हां पंहिंजो वक़्तु अजाइनि ॻाल्हियुनि में ज़ाया न कयो। एतिरे क़दुरु जो हिन दौर जी प्यार जी लफ़ाज़ी ॻाल्हियुनि में बि पंहिंजो वक़्तु ज़ाया न करियो। तव्हांखे पंहिंजो वक़्तु बचाइणो आहे, पंहिंजे मुस्तक़बिल ठाहिण लाइ महिनत करणी आहे। तव्हांखे उहो हासिलु करिणो आहे जेको तव्हां चाहियो था। इन लाइ तव्हांखे पंहिंजी वक़्त सर महिनत करणी पवंदी, वक़्त खे ज़ाया कोन करिणो पवंदो। अहिड़नि दोस्तनि खां परे रहो जेके तव्हांजो वक़्तु ज़ाया कनि था। तव्हांखे पाण सां गॾु खणी सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु रुलंदा वतंदा आहिनि। उन्हनि खे तव्हांजे मुस्तक़बिल सां को फ़र्क़ु नथो पए। उन्हनि खे तव्हांजी ज़िंदगी जी का परवाह कोन्हे। इन करे अहिड़नि दोस्तनि खां परे रहो जेके तव्हांजो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु वक़्तु पिया ज़ाया। मुंहिंजा दोस्तो, सुबुह जो सवेर उथो, नमाज़ अदा करियो, हल्की फुल्की एक्सरसाइज करियो, पोइ पंहिंजे मुस्तक़बिल खे डिज़ाइन करियो। कापी पेन खणो, उन ते पंहिंजी ज़िंदगीअ जा, पंहिंजे मुस्तक़बिल जा मक़सद लिखो, पंहिंजो एम लिखो जेको तव्हां हासिलु करणु चाहियो था। पंहिंजे एम खे हासिलु करण लाइ हींअर खां ई पाण में जुनून पैदा करियो, तड़प पैदा करियो, ताकी सुभाणे उहो तव्हांजो एम, उहा तव्हांजी मंज़िल तव्हांखे मिली सघे। मुस्तक़बिल में जेको पंहिंजो एम रखो था, जंहिं फील्ड में ते वञणु चाहियो था, जेको पंहिंजो मक़सदु हासिलु करणु चाहियो था, उन लाइ महिनत अॼु खां न, हींअर खां ई शुरू करे ॾियो। सुभाणे वारी ॻाल्हियुनि मां निकिरो, न त ईअं न थिए तव्हां सुभाणे कंदा रहो ऐं सुभाणे वक़्तु पंहिंजी तस्वीर बदिलाए छॾे ऐं तव्हां पोइ ते अची वञो। मुंहिंजो उस्तादु चवंदो हो त वक़्त सां मुक़ाबिलो करण वारा, वक़्त सां गॾु हलण वारा पंहिंजी तक़दीर पाण बदिलाईंदा आहिनि।